हाँ अबदार पेपर थी वियो हलियो। जी साईं। हाँ घणा सवाल कया अथई? साईं सब जेके ताईं करणा हुआ कया। सही सही। अच्छा पेपर ॾेखार थोरो जेको कयो अथई शुरू खां वठी। सेक्शन ए शुरू खां जितां खां नाले खां वठी। ठीकु आहे अॻिते हलंदो हल। हीउ कहिड़ो हिसो आहे? साईं सेक्शन ए। सही। कहिड़ो हिसो आहे? सेक्शन ए। सेक्शन ए। अच्छा MCQ हुयो न? जी साईं। घणा सवाल हिन मां कई? साईं सभई के 20 सभई के। अच्छा ही सेक्शन बी है ना? जी साईं। ठीक है भला जे ही सवाल तो खां ज़बानी पुछां ॿुधाए वेंदे? जी साईं। पक्की ॻाल्हि आहे? जी साईं। ठीक है इनमें हिकिड़ो सवाल हो न एप्लीकेशन वारो। जी साईं। लिखी आहे तो एप्लीकेशन? जी साईं। ही तुंहिंजी एप्लीकेशन आहे शाबाश। हाणे हिनखे बंदि था कयूं हिते पर पहिरीं पेपर सॼो ॾिसी वञो जेको तो हुन में लिखियो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। ठीक है हिते ही आखिरी सवाल ख़त्म जो। हाणे हिनखे बंदि था कयूं। हाणे तूं असांखे एप्लीकेशन यादि कर। To the class teacher, class 5th, subject request for 1 day leave. Respected sir, with due respect, I beg to say that I have an urgent piece of work at my home, so I cannot attend my class. Therefore, kindly grant me 1 day leave. 1 day leave. वकास पेपर थी वियो पुट? जी साईं। चल ॾेखार थोरो पेपर छा लिखियो आहे कीअं कयो आहे पेपर? हिसो पहिरियों सिधो कर कॉपी खे सिधो कर सिधो कर। हिसो पहिरियों शाबाश। अच्छो लॻो अच्छो। ठीक है इनमें रली ठाहिण जा 5 स्टेप हुया उहे तो ज़बानी मूंखे ॿुधाए। जी साईं। हाँ ॿुधाए। First we gather pieces of cloth, then we think of a pattern for the relief. शाबाश। After that we cut the pieces of cloth and stitch them together. Next we will stitch the back cover and spread some old cloth on it. Finally the two covers will be stitched together. अच्छा फाइनली माना? फाइनली माना आखिर में या बियो या गया। अच्छा ठीक है फाइनली माना आखिर में सही है। स्पेल बुधा? FINALLY। ठीक है स्टिच जी असांखे स्पेल बुधा? STITCH। सही है। स्टिच ग्रामर में छा है भला ॻाल्हाइण जे लफ़्ज़न में स्टिच छा है? वर्ब है। ठीक है शाबाश माशाल्लाह।